हारू शाह जे गर्ल्स हाई स्कूल में 7वीं क्लास जी छित जा चापड़ धमाके सां किरी पिया, जिन नतीजे में 6 शागिर्दियाणियूं सतारा मंगी, सबरीन मेमण, अफशां भुल्ट, पारस मेमण, समरीन मेमण ऐं ताहिरा मंगी ज़ख़्मी थी पयूं। स्कूल इंतज़ामिया डॉक्टर घुराए फर्स्ट एड ॾेई पटियूं करायूं। जॾहिं त धमाके सबबि स्कूल में ख़ौफ़ छाइंजी वियो, उन हवाले सां हेड मिस्ट्रीट सईदा बेगम ॿुधायो त तइलीम खाते जे कामोरनि खे स्कूल ज़बून हुअण जूं केतिरियूं शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि ध्यानु न ॾेई रहिया आहिनि। जंहिं सबबि अॼु वाक़िओ पेश आयो आहे। हिन चयो त जेकॾहिं अञा नोटिस न वरितो वियो त को वॾो हादसो पेश अची सघे थो। ॿिए तरफ़ स्कूल जे शागिर्दियाणियुनि तइलीम खाते जे वज़ीर, सेक्रेटरी तइलीम ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त स्कूल जे ज़बून हाली जो फौरी नोटिस वठी असांजूं ज़िंदगियूं ऐं तइलीम बचाई वञे।